अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवार बाबा आला। मौज़ू कहाणी जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़, ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो, ढ सिराब। पार्ट नंबर 16। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जे माउ चयो, ऐं बादशाह, मूं इहो कमु तुंहिंजे रियाया जे मुसलत जे करे कयो। जॾहिं त मूं ॾिठो त तूं पंहिंजे रियाया जे औलाद खे मारे छॾींदो आहीं, ईअं थियो। उन्हनि जे नस्ल खे बर्बादु करे छॾियो आहे, तो मूंखे बर्बादु करे छॾियो, उन जे नस्ल खे तो बर्बादु करे छॾियो आहे, त मूं सोचियो ईअं थियो त अगरि मुंहिंजो पुटु ई इहो छोकिरो आहे जंहिंजी ख़बर बसि ज़रिए निजूमीअ जे तो मालूम कई, ईअं थियो त इहो छोकिरो बादशाह खे ॾींदुसि, उनखे मारे छॾे, ईअं थियो। ऐं ॿियनि पुट मर्द जे ॿियनि औलाद खे मारण खां बादशाह बाज़ अचे, ईअं थियो। अगरि इहो छोकिरो मुंहिंजो फर्ज़ंद कोन्हे त मुंहिंजो पुटु फर्ज़ंद ज़िंदह बची वेंदो, ईअं थियो। हाणे हिन ते तुंहिंजो इख़्तियारु आहे, जेको खपई उहो कर, पर माण्हुनि जे ॿारनि खे मारण खां बाज़ अच, ईअं थियो। निमरूद खे इहो जवाबु पसंदि आयो ऐं उन जी राय मुनासिब सम्झी ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खां पुछियो त तो इहा हरकत छो कई, ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, इहा हरकत उन जे वॾे पुट खां पुछो जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ो पियो आहे, ईअं थियो। अगरि इहो ॻाल्हाए सघनि था त निमरूद इहो ॿुधी जवाबु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में माण्हुनि सां मशवरो कयो। माण्हुनि चयो, ऐं बादशाह, हज़रत इब्राहिम जिन खे साड़े छॾ, पंहिंजे ख़ुदानि जी मदद कर, ईअं थियो। निमरूद हुकुम ॾिनो, हज़रत इब्राहिम जिन खे क़ैद करियो, काठियूं गॾु करियो, अॼु ई उनखे बाहि में साड़ियो वेंदो, ईअं थियो। बाहि जो वॾो अड़ाह ॿारियूं निमरूद मथां ई जाइ ते अची बीठो, ईअं थियो। चयाईं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मथां ई तां बीही ॾिसां त कीअं थो बाहि में सड़े, ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आंदो वियो, पर जुरियत ई न थी कंहिं ते। बाहि में हरारत एतिरी हुई जो ईअं थियो। बाहि जी ॼर तेज़ गरम हरारत वेझो ई केरु न वियो बाहि जे, ईअं थियो। उन वक़्तु शैतान आयो, उन्हनि खे तइलीम ॾिनाई। चयाईं, हज़रत इब्राहिम खे खांभाणीअ में पाए बाहि में उछलायो। उन वक़्तु जंहिं महिल हज़रत इब्राहिम जिन खे खांभाणीअ मां बाहि जे तरफ़ उछलायाऊं त ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खांभाणीअ मां निकिरी चुको हो त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जिन आया, चयाऊं त ईअं थियो। हज़रत इब्राहिम, तुंहिंजी का हाजत हुजे, कमु हुजे त मूंखे चओ, ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, मुंहिंजी का बि हाजत कान्हे, मुंहिंजो को बि कमु कोन्हे, ईअं थियो। हा, आलमनि जे परवरदिगार सां मुंहिंजी हाजत आहे, मुंहिंजो कमु आहे, ईअं थियो। पोइ ख़ुदा वॾे आलम बाहि खे वही कई, चयो, पोइ बरदन थधी थी, ईअं थियो। बाहि अहिड़ी थधी थी, सीउ अहिड़ो जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा ॾंद वॼण लॻा, ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जे लाइ बासे सलामती थियो, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम आयो ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां गुफ़्तगू में मशगूल थी वियो। बाहि गुलज़ार थी विया, बाग़ थी वियो बाग़ बहार। निमरूद मलऊन इहो अजीब कैफ़ियत मुशाहिदो कयो, ईअं थियो। चयो, अगरि केरु शख़्स ख़ुदा इख़्तियार करे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ुदा जहिड़ो इख़्तियार करे, ईअं थियो। निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे ॾिठो हिकु पीर मर्द सां ॻाल्हियूं पियो करे, उन सब्ज़ बाग़ में वेठो हुयो, ईअं थियो।
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त परवरदिगार कहिड़ी जॻह ते काबो कबो कब्तुल्लाह तमीर करियूं ईअं ॾियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जिन अर्ज़ु कयो त परवरदिगार कहिड़ी जॻह ते कब्तुल्लाह तमीर करियूं ईअं ॾियो। फरमायाईं उन बुका ज़मीन ते जिते हिकु कोबा हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लाइ मोकिलियो हुयो ईअं ॾियो, जंहिंसां हरम रोशन थियो हो। इहो तूफ़ाने नूह में आसमान जे तरफ़ खॼी वियो हुयो ईअं ॾियो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम खे मोकिलियो जंहिं कैबे जी जॻह ते निशान कयो ईअं ॾियो। ऐं ख़ुदा रब्बुल आलमीन कैबे जी बुनियाद लाइ वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जे बिश्त मां मोकिलियल हिजर असवद जंहिंखे ईअं कयो ख़ुदा हज़रत आदम अलैहिस्सलाम लाइ मोकिलियल हुयो, बर्फ़ खां बि वधीक अछो हुयो ईअं ॾियो। काफ़रनि जे हथ लॻाइण सां कारो थी वियो हो ईअं कारो थी वियो ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जिन कैबो तमीर कयो ईअं थियो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी तवे तां पथर खणी ईंदो हो ईअं थियो। जॾहिं 9 भितियूं मथे थियूं त ईअं थियो।